पिराणा ने लीबे ऐं खबड़ सां अॼु ॾाढी कई अथमि पर बेनक्सा मुड़ंदा कोन आदत को मजबूरन कंहिं न कंहिं सां वरी ज़रूर अटकंदा। अदा बचल खान वॾो आई जे इजाज़त ॾी न त इन ॿिन्ही भाइरुनि खे लठियुनि सां अहिड़ी सेखत ॾियां जो वरी कंहिंसां झेड़ो ई न करे। यार पिराणा कुझु तूं बि सोच यार, सॼे ॻोठ जा ॿार इन लीमे ऐं खबड़ सां बि घटि कोन था कनि। छॾियो बाबा, मिड़ई पाण में प्यार मोहबत सां हलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाँ वकील साहब, ॾे ख़बर कीअं अचण थियो आहे? को कमु आहे छा? अदा मां त कल्ह बि घर आयो हुयुसि पर तव्हां कोन हो। हिननि खे चओ त तव्हां हलिया वञनि, मूंखे कुझु तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। इहो ताक़त मूं छो अथनि? इहो ताक़त तुंहिंजी आहे न मुंहिंजी आहे? इहो ताक़त राज जे भाइरनि जी आहे। जेको ॻाल्हाइणो अथई हिननि जे साम्हूं ॻाल्हाए। ही बि मुंहिंजा तो वांगुरु भाइर ई आहिनि ऐं भाइर भाइरनि खां लिकी न आहिनि ॻाल्हाईंदा। अदा तव्हां सही था चओ पर पाण खे का घरू ॻाल्हि करणी आहे। ही राज जा भाइर मूंखां घर जी का बि ॻाल्हि न आहिनि लिकाईंदा त पोइ मां पंहिंजे घर जी ॻाल्हि हिननि खां छो लिकायां? जेका ॻाल्हि बि अथई हिननि जे साम्हूं ॿुधाए त भली ही बि ॿुधाए। अचो त पोइ घर हलूं, मूंखे अव्हां सां अम्मा जे साम्हूं ॻाल्हाइणो या वरी चओ त अम्मा खे उताक ते वठी अचां, सॼे राज जे साम्हूं ॻाल्हायूं। उताक जी इज़त करणु सिख। उताक मर्दनि ऐं महिमाननि लाइ हूंदी आहे, औरतुनि लाइ न। औरतुनि जो उताक ते कहिड़ो कमु? हल भली कर। भाऊ पिराणा, सवा घणी इजाज़त ॾियो त मां घरऊं थी अचां। सचल खान असांजे पगदार सां ईअं ॻाल्हाए असांजी दिलि न ॾुखाए। बराबरि बचल खान तुंहिंजो भाउ आहे पर असांजे बच्चनि जो बि वारस आहे, वारस, ऐं उनजी इज़त करणु सिख। छॾ पिराणा, तूं हिनखे कुझु बि न चओ। छो कुझु न चवांसि बचल खान? ही तव्हां खां ई असां खां नंढो आहे। असां बि हिन जी इज़त सिर्फ़ु तव्हां जे ई करे कंदा आहियूं। न कंदो कर मुंहिंजी इज़त। मूंखे चोरनि ऐं चोरनि जे यारनि ऐं चोरनि जे चङनि मुड़ुसनि जी इज़त जी का बि ज़रूरत न आहे। जाहिल माण्हू बि कंहिंखे इज़त ॾींदो आहे छा? बकवास बंदि कर सचल खान। न बचल खान न, ॻाल्हि खे थोरो सम्झ। ही पंहिंजे ज़बान मां जेको ज़हर उगाए छॾियो न, इहो हिन जे अंदर में कंहिं ओतियो आहे। कंहिं ॾिनो आहे हिन जे गैरत खे खुटो जो ही पंहिंजे पीउ जे पग जो बि शर्म नथो करे। पिराणा मां पढ़ियल लिखियल आहे, पंहिंजे बुरे ऐं भले खे सम्झी सघां थो। इहो त तव्हां वॾे खे सोचणु घुरिजे जंहिंजे मथां बाबा जी पग आहे। मूंखे छा सोचणु घुरिजे? छा मूं ॻोल्हाए कुझु न सोचो? तव्हां इहो ई सोचियो आहे न त मां पंहिंजी वकालत छॾे हिते वॾो पटको ॿधी लीमे ऐं खबड़ जहिड़नि जा फ़ैसिला कया। जेकॾहिं मूंखे हिते वेही बि फ़ैसिला ई करणा आहिनि त इहे फ़ैसिला मां उते छो न कयां? पर एतिरो फ़र्क़ु ज़रूरी आहे, हुते पैसा कमाईंदे ऐं हिते इज़त कमाईंदे। बस पिराणा, बस हाणे हद थी चुकी आहे। हलिया मूंसां, हाणे तुंहिंजी ऐं असांजी हिकु हिकानी थींदी। हलिया। करम खान, ही जेका तो तिली बारी आहे न, इन्हीअ तिली मां तुंहिंजो घर न सड़े न। पिराणो मुंहिंजो नालो न आहे।